सजी सिंध जियां शिकारपुर में भी सिंधी सकाफती दिहाड़ जी तैयारियों उरूज ते पहुंची वियो आहिनि। रिपोर्ट कयो आहे अतीक धुक्कड़। सजी सिंध जियां शिकारपुर में भी सिंधी सकाफती दिहाड़ जे मुनासिबत सां तालीम पिरायो सिंध सवारियो जे उनवान सां आवाज़ टीवीअ जे सॾ ते तैयारियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि, जॾहिं त टोपी अजरक समेत सकाफती स्टालनि ते वॾनि तोड़े नंढनि ॿारनि जी रश लॻल आहे। शिकारपुर वासियुनि ऐं दुकानदारनि जो चवणु आहे त 5 दिसंबर ते जेको मल्हायो वञे थो सकाफ़त जे हवाले सां पर तालीम के हवाले से जो ॾींहुं इहो सुठी हिकिड़ो आवाज़ टीवी की तरफ़ों हिकिड़ो सुठो डिसीशन वरितो वियो आहे त इहो हिन सां गॾोगॾु असांखे छो त टोपी अजरक त असांजी सकाफ़त आहे ई आहे, हिन खे को न मिटाए सघंदो न ड्राए सघंदो न हिन खे जेको आहे सो को इन खे इनकार इन जो थी नथो सघे। सिंध में जेको आहे सिंधी आहे ऐं इन जो टोपी जो अजरक जो असांजी सकाफ़त ॾींहुं आहे 5 तारीख़, इन जे करे असां हिते टोपी ऐं अजरक वटि आया आहियूं। 5 दिसंबर ते असां ॿारनि बचनि सूधो रैली भी कंदा आहियूं, बचा कचहरी भी कंदा आहियूं। ईद वांगुरु बिल्कुलु ख़ुशीअ सां मल्हाईंदा। 5 दिसंबर साईं असांजी सिंधी सकाफ़त जो तमामु हिकिड़ो अहम ॾींहुं आहे। पोइ हिन ॾींहुं इन साल असां वरी हिन खे तालीम जे हिसाब सां बि मल्हायूं था। माशाअल्लाह सुठी तयारी आहे ऐं ख़रीदारी सुठी थिए थी। असां रोज़ 20 खां 25,000 सेल कंदा आहियूं। कस्टमर असां ईंदा आहिनि, अजरक टोपी ख़रीदारी कंदा आहिनि। नौजवान जेके आहिनि त हिन शइ में कल्चर खे सुठो लाइक कनि था, असां अजरक टोपी वठणु अचनि था। तव्हां शिकारपुर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जॾहिं त दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त शिकारपुर में जेका तयारियूं जेके आहिनि उहे उरूज ते आहिनि। हिन वक़्तु नौजवान हुजनि या पोड़ा ॿार हुजनि, उहे जेके आहिनि सिंधी सकाफ़ती टोपी ऐं अजरक जेके आहिनि उहे वठी रहिया आहिनि। जेके 5 दिसंबर सकाफ़ती ॾियारो जेको आहे तालीम पिरायो सिंध सवार जे उनवान सां आवाज़ टीवी जे सॾ ते जेका आहे उहो शिकारपुर वासियुनि जे चयो त भरपूर नमूने सां जेको आहे उहो मल्हायो वेंदो। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक धुक्कड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।